असल मीलाद वो वाजिब अल्लाह पाण बयान करे। असां तालिब इल्म फकीर बयान कयूं, को नज़म में, को नसर में, को शेर में, को तकरीर में, को तहरीर में, को किताब में, को खिताब में, पर असल मीलाद वो वाजिब अल्लाह कुरान। एतिरा माण्हू आयो तो सुभान अल्लाह खणी आया हो जलसे में तो सुभान अल्लाह। घर वारी रोको तो न थव न तो सुभान अल्लाह जेके मतलब ना है सोचो सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान कद तहकीक जा आयो अची वियो कुम तव्हां वटि मिलंदा है अल्लाह वटा नूर। इनकी ज़माना करने की जरूरत ही कान्हे। किताबुन किताब मुबीन चिट्टो पथरो। हे अल्लाह जो खिताब आहे, हे रब जो कलाम आहे। कद अरबी ॿोलीअ में कद जो जेको लफ़्ज़ आहे न इहो तहक़ीक़ जे लाइ हूंदो आहे। शक शुबा ज़हन में जेकॾहिं के शक शुबा तरदुद हुजनि उन्हनि खे ख़तम करण जे लाइ अरब जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त कद जो लफ़्ज़ आणींदा आहिनि। कद वरी जॾहिं माज़ीअ जे मथां कद अचे त उन में तहक़ुक़ जी माना मिलंदी आहे, उन में सबूत ऐं दलील मिलंदो आहे। इन जो मफ़हूम वज़न आहे तो थी वेंदो आहे। अगरि कंहिंखे ज़हन में को शक वारो कीड़ो हुजे न उनखे कढण जे लाइ कद जो लफ़्ज़ ॻाल्हायो। क़ुरान फरमाए थो कद तहक़ीक़ जा अची वियो। अञा सुभान अल्लाह न वणी हिकिड़ो भेरो वरी चओ सुभान अल्लाह। हज़रत ईसा आयो चई त याती मिन बादी इस्मुहु अहमद, मूंखां पोइ याती अचण वारो आहे। याती अचे थो पियो, अचण वारो आहे, इंतज़ार पियो कराए। पर जॾहिं क़ुरान आयो त रब फरमायो कद जा, जंहिंजो ईसा इंतज़ार पियो करे उहो मुहम्मद मीर अची वियो। इब्राहिम खलील दुआ पियो घुरे, रब्बना फबअस फीहिम, मौला इन्हनि में रसूल मोकिल। दुआ घुरे पियो, इंतज़ार पियो करे इब्राहिम खलील। क़ुरान फरमायो त कद जा, जंहिंजो खलील खे इंतज़ार हुयो उहो महबूब अची वियो। जंहिंजी ईसा बिशारत पे ॾिनी उहो बशीर अची वियो। जंहिंजो इंतज़ार पे थियो उहो मुंतज़र अची वियो। पुट हिकिड़ो आहे मुंतज़िर, ॿियो आहे मुंतज़र। मुंतज़िर उनखे सिर्फ़ आहे जेको इंतज़ार करे। साईं जो ॿुधोसीं, साईं रहमतपुर शरीफ वारा अचनि था, मुरीद फ़कीर मोहबत वारा, सॼो दादू इंतज़ार में हुयो त केॾी महिल मुर्शिद ईंदो त अखियूं ठरंदियूं। हे मुंतज़िर हुया, साईं आया मुंतज़र बणिजी, जंहिंजो इंतज़ार पे थियो। साईं आया पर साईं पंहिंजा शहज़ादा बि पाण सां वठी आया। साईं अकेला न आया, साईं जन सां गॾु संदन शहज़ादा बच्चा जिगर गोशा भी आया। अल्लाह तो फरमाए त जंहिंजो इंतज़ार आदम खां वठी ईसा खां वठी ईसा ताईं 1.25 लख नबी जंहिंजे इंतज़ार में हुया। कद जा अची वियो। सुभान अल्लाह। उहे जेके बिशारतूं हुयूं हक़ीक़त जो रूप वठी ज़ाहिर थियूं। जेके दुआऊं हुयूं हक़ीक़त जो रंग वठी ज़ाहिर थियूं। जंहिंजो इंतज़ार हुयो उहो लजपाल मुहम्मद अची वियो। जंहिंजूं बिशारतूं हुयूं उहो बशीर नबी अची वियो। जंहिं आका जे लाइ पूरी काइनात में, ज़मीनुनि में, आसमाननि में, फलकनि में, फर्शनि में, अर्शनि में, कुर्सी में, हर जाइ ते जंहिं मुहम्मद मीर जे अचण जो इंतज़ार हुयो, क़ुरान ऐलान कयो कद जा
जेको मीलाद साईं मौलाना अब्दुल वहीद कुरैशी जो मीलाद मल्हाए हे दादू वारा मातली वारा लाड़काणे वारा सॼे मीलाद जो बुनियाद हिकिड़ो लफ़्ज़ आहे कद सॼे मीलाद जो बुनियाद मूं जहिड़ो तालिब इल्म सॼी ज़िंदगी मीलाद पढ़े मुंहिंजा शेर नज़म मुंहिंजूं तकरीरूं हिक पासे क़ुरान जो हिकिड़ो लफ़्ज़ कद क़ुरान अरबी में आहिनि असां त वरी सिंधीअ में चऊं अची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगड़ो रची वियो हज़रत आदम पे शीस खे चयो त मुहम्मद ईंदो हज़रत नूह पे कौम खे चयो त मदीने वारो ईंदो मुस्तक़बिल ऐं जा माज़िया हुननि पे इंतज़ार करायो त मुस्तक़बिल में ईंदो इंतज़ार क़ुरान जे ख़त्म करे ऐलान कयो कद जा वरी क़ुरान जी हिकिड़ी ॿी आयत आहे त जंहिंमें हुज़ूर जे ख़त में नबूवत जो ऐलान आहे जे उन आयत खे हिन आयत सां मिलाए पढ़जे त नबीअनि जे पुॼाणी वारो जेको आख़िरी नबी हुयो उहो कद जा उहो मोहम्मद मीर अची सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में आई हाणे जेको कादियान मां उथी चले त मां नबी आहियां को असवद अंसी जहिड़ो उथे को मुंहिंजा दोस्तो मुसलमान कज़ाब जहिड़ो उथे नबूवत जो ऐलान करे उन्हनि खे चओ त तव्हांजो रस्तो कद जा बंदि करे छॾियो आहे कद जा जेको अचिणो हो सो असां अची वियो सुभान अल्लाह वो वरी अॻिते लफ़्ज़ आहिनि कद जाकुम तहक़ीक़ तव्हां वटि आयो आहे जी हेॾे ध्यानु कयो जाकुम आयो आहे पर तव्हां वटि दादू वारो क़ुरान थो पढ़े त उन्हनि खे क़ुरान थो चए जाकुम दादू वारा तव्हां वटि आयो जे मातली वारो थो पढ़े त उन्हनि खे क़ुरान ईअं थो चए जाकुम माना मातली वारनि वटि बि हो रसूल अरब में अजम में हिंद में सिंध में जाकुम इते मुस्तफ़ा जो ताल्लुक़ उम्मत सां जुड़ी अचण जे लाइ मूसा कलीमुल्लाह पायो अचण जे लाइ नूह पायो इदरीस आयो अखलूक आयो यूनुस आयो यूसुफ आयो अलैहिस्सलाम हर ई नबी आया पर कंहिं नबीअ जे लाइ रब ईअं न चयो उम्मतुनि खे त जाकुम तव्हां वटि आयो तव्हां जे लाइ आयो आहे तव्हां में आयो आहे मिन अनफुसिकुम तव्हांजे जान तव्हांजे दुखनि में शरीक थियण तव्हांजा ग़म मेटण तव्हांजा दुख लाहिण तव्हां में आयो आहे जाकुम तव्हां वटि आयो आहे सच ॿुधा जे अॼु साईं रहमतपुर शरीफ वारा आया त ख़ुशी थी आया कहिड़ा ख़ुशी आयो मथे हथ करे चओ सुभाणे मुर्शिद जे अचण ते ख़ुशी थी आहे कहिड़ा ख़ुशि थिया वरी हथ वधे घणो मिठा जे मुरीद वटि मुर्शिद अचे ख़ुशि थिए जे राज वटि सरदार अचे त राज ख़ुशि थिए जेकॾहिं नौकर वटि आका अचे त ख़ुशि थिए जेकॾहिं कंहिं ख़ातिम वटि उनजो मखदूम अचे त ख़ुशि थिए पोइ दादू वारो छो न ख़ुशि थिए जो क़ुरान फरमाए थो इन कुम जे लफ़्ज़ में असांजी सॼो मीलाद निकल आहे इन कुम जे लफ़्ज़ में असांजूं सॼियूं ख़ुशियूं निकल आहिनि पुछे थो न ख़ुशी छो था मल्हायो छाजे लाइ था मीलाद मल्हायो चई न पुट तूं न मल्हाए त न मल्हाए असां वटि त जाकुम रसूल असां वटि अची
असां छो न ख़ुशी मल्हाईंदासीं, छो न पंहिंजे आका जे अचण जा जश्न मल्हाईंदासीं। जो असां वटि उहो आका आयो आहे जेको असांजे लाइ हाथी, रहबर, महदी, मुस्लिम, उस्ताद, मुअल्लिम, सेखारण वारो, पढ़ाइण वारो, रहमत बणजी आयो, शफ़क़त बणजी आयो, करार ॾियण आयो, दुख लाहिण आयो, दर्द मेटण आयो, जाकुम तव्हां वटि आयो आहे। पोइ छो न ख़ुशि थींदासीं? मुंहिंजो महबूब मूं वटि अचे, मां वरी मुला खां वञी पुछंदुसि त मुला फतवा ॾे त मां ख़ुशी कयां या न कयां। मुला खे चवंदो पंहिंजी फतवा धोई पी छॾ त जुलाब लही वेंदी। असांखे कोई फतवा जी ज़रूरत ई न आहे, असांजे लाइ क़ुर काफ़ी आहे। क़ुर फरमाए थो जाकुम रसूल तव्हां वटि आयो आहे। सुभान अल्लाह। मुझो मिठो पीर तो फरमाए, ओ नबियां दा मुख्तार मोहम्मद, आलम दा सरदार मोहम्मद, नबियां दा नबियां दा मुख्तार मोहम्मद, आलम दा सरदार मोहम्मद, ज़ीरो नक बाग बहारा। हाय हाय आयो ई रबियुल अव्वल मिठो पीर वो उञाण कजे त बाग बहारी थी। ओ ज़ीरो नक बाग बहारा, खुलिया जा गुलज़ारे मोहम्मद, नबियां दा मुख्तार मोहम्मद, विच कुरान दे सिफत जिन्हां दी, विच कुरान दे सिफत जिन्हां दी, मन तो चारे यार मोहम्मद। साईं हज़रत ख्वाजा अब्दुल गफ्फार से संभल गुनाही, हर जा है मददगार मोहम्मद। वली अकीदो ॿुधो, हे जदो या रसूल अल्लाह नचो, हुजूर का मदद न करो, अल मदद या रसूल अल्लाह नचो। मिठो पीर तो जे हर जा है मददगार मोहम्मद, आलमदार सरदार मोहम्मद। हाय हाय कद जाकुम तहकीक तव्हां वटि आयो आहे। केॾो त इन लफ़्ज़नि में प्यार, केॾो त इन लफ़्ज़नि में पंहिंजाए पा। तव्हां मोहबत जी प्याली पीती न आहे, जंहिं सिक जी सुर्खी पीती हुजे उन्हनि खां पुछी ॾिसो त जे मुहिब वटि महबूब अचे, जे गुलाम वटि आका अचे, जे आशिक वटि माशूक अचे त उनखे ख़ुशी केॾी थींदी आहे। क़ुर तो फरमाए जाकुम तव्हां वटि आयो। सुभान अल्लाह। पोइ संदन आमद एज़ाज़ आहे, संदन अचण असांजे लाइ बख़्त आहे, भाग आहे, असांजो भलो नसीब आहे। भला रब जी मर्ज़ी हुई न मूसा जी क़ौम में असांखे पैदा करे हा दादू वारा, हज़रत ईसा जी क़ौम में अॻे ई पैदा करे जे रूह अदा ॾिया अथई गॾु पैदा थिया न अथई, जेके न आया आहिनि से सभु गॾु वेठा आहिनि, ॿिया त इंतज़ारु कनि जॾहिं वारो अलाह उन्हनि खे ॾिए। तव्हांजो मुंहिंजो रूह हिकिड़े ॾींहुं गॾु पैदा थियो, पर अलाह चाहियो तव्हां सां हिकिड़े दौर में हिकिड़े क़ानून जी सरज़मीन ते गॾु थिया। रब जी मर्ज़ी आहे। जे अल्लाह असांखे हज़रत आदम
जी कौम में खलके हाँ, हजरत नूह जी जमात में पैदा करे हाँ, मर्जी वारो हुयो पर खुश थी न तोखे कत जाकुम जो शरफ तोखे मिलियो, इहो नसीब तुंहिंजो भलो। तो ॿुधायो इन एज़ाद ते ख़ुशी थींदी या न थींदी? इन लफ़्ज़नि जे अंदरि मीलाद जो सॼो राज़ निकल आहे। पूरे मीलाद जी ख़ुशी जो राज़ इन जाइ ते निकल आहे त जाकुम हबीब तव्हां वटि अची वियो आहे। आयो रब जो हबीब उपकार थी विया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया, खुलिया दादू जा नसीब बेड़ा पार थी विया, खुलिया सुनियन जा नसीब बेड़ा पार। अम्मा आमिना जो घर सारो मके जो शहर, दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र, आयो तने जो तबीब महकार थी विया, आयो तने जो तबीब महकार थी विया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया। अम्मा हलीम जो भाग आई मक्के वाले वाग, लातई सीने सां सभाग, गोदी महबूब बणे माग, खये नाले नबीब चिमकार थी विया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया। थोरो अख पटियो त माजो लफ़्ज़ जो क़ुर जो पढ़ो, आयत जो लफ़्ज़ जो पढ़ो। कद जाकुम तहक़ीक़ तव्हां वटि अची वियो, अॻिते ॻाल्हि ॿुधंदे त हियां खणी पवंदी, मीलाद जो हक़ीक़ी राज़ सम्झ में पोइ ईंदी। कुरान जो फरमाए कद जाकुम मिनल्लाह, अल्लाह वटा आयो आ, हिन जो इंतखाब ज़मीन ते न थियो आहे, माण्हुनि जी चॉइस न आहे, माण्हुनि जो वोट न आहे, माण्हुनि जी पसंद न आहे, पर हिन खे चूंडण वारो, मोकिलण वारो, इरसाल करण वारो पाण अल्लाह है, आयो आ तव्हां वटि, आयो आ अल्लाह। हाणे थोरो तवज्जो फरमायो, आयो आ तव्हां वटि, कंहिं वटि आयो आहे? तव्हां, ऐं आयो आहे किथां? अल्लाह वटां, यानी बांधन जो रब सां रब्त जोड़ण वारो, ताल्लुक मिलाइण वारो, बांधन खे ख़ालिक सां जोड़ण जे लाइ। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न आई? हुज़ूर जो अचणु इहो आसमानी फ़ैसिलो आहे, इहा निस्बत उलूहियत जी आहे, जो कमाल मुस्तफ़ा खे रब ॾिनो, जमाल अल्लाह ॾिनो, खूबियूं ख़सलतूं ॾेई अल्लाह पंहिंजे हबीब खे चूंडे पसंदि करे असांजे लाइ मिनल्लाह। इन जे अचण जो सच चश्मो कहिड़ो आहे? अल्लाह जी ज़ात। ही कंहिंजे तजवीज़ सां न आयो आहे, कंहिंजे मर्ज़ी सां न आयो आहे, पर मोकिलण वारो अल्लाह पाण आहे। मिनल्लाह, इन मां शान हबीब जो इज़हार, जंहिंजे मोकिलण वारो अल्लाह हुआ त उन मोकिलियल जो छा रंग हूंदो, छा ढंग हूंदो, छा शान हूंदो, छा अज़मत हूंदी, छा मक़ाम। मिनल्लाह, अल्लाह वटां आयो आहे, पर आहे के वरी मुकमिल तारीफ़ रब थो कराए, मिनल्लाह नूर, अल्लाह वटां उहो जेको रसूल आयो आहे न, इहो नूर तव्हां वटि आयो आहे। छो त तव्हांखे नूर जी ज़रूरत आहे, अंधारनि मां कढण जे लाइ,
जहालत अंधेरो आहे, हिदायत नूर आहे, क़ुरान नूर आहे, मुहम्मद जी ज़ात नूर आहे, मुहम्मद जूं सिफ़तूं नूर आहिनि, मुस्तफ़ा जो आंदल क़ुरान नूर आहे, इस्लाम नूर आहे, मुस्तफ़ा करीम जेका शरीयत आंदी आहे महबूब तव्हां वटि नूर बणिजी तव्हांजे अंधेरनि खे ख़त्म करण आयो, तव्हांखे ऊंदाहियुनि मां कढी रोशनी ॾे वठी आयो, नूर आयो, मारिफत जी रोशनी मिली, नूर आयो, इबादत जी राह रोशन थी, हलाल हराम जी चिटाई ज़ाहिर थी, हक़ बातिल खां धार थियो, मुस्तफ़ा जे अचण सां जहान जे अंदरि नूर चिमकी पियो। आमिना चयो त मुंहिंजे बदन मां नूर निकितो, हज़रत अब्दुल मुतलिब चयो त मुंहिंजो पोटो मुहम्मद आयो त मको नूर में चिमकी पियो, हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलिब चयो मुहम्मद मुस्तफ़ा आयो त मके जो शहर चिमकी पियो, हर पासे नूर ई नूर। ऐं क़ुरान फरमायो त उहो नूर तव्हां वटि अची वियो आहे। ऐं ॻाल्हि वरी हीअं आहे त अनूर बि न चई, जाकुम नूर, तव्हां वटि अनूर माना इसम मार्फो हूंदो आहे, हिकिड़ो नूर, ख़ासि नूर या हिकिड़ी वस्फ़ वारो नूर, पर हिते रब फरमाए नूरुन। उलमा वेठा आहिनि, इस्म नकरो तफ़ख़ीम जे लाइ ईंदो आहे, अज़मत शान जे लाइ ईंदो आहे। रब फरमायो त हे आम नूर न आहे, ही अहिड़ो नूर आहे जंहिंमें हर क़िस्म जी रोशनी जेका तव्हांखे घुर्जे उहा रोशनी मुहम्मद जे ज़िंदगी में हिदायत खपेव त हिदायत जो नूर मुस्तफ़ा वटि आहे, जेकॾहिं तव्हांखे दीन खपे त दीन जो नूर मुस्तफ़ा आहे, जेकॾहिं तव्हांखे आसमानी तालीम खपे त आसमानी तालीम जो मंगो ऐं सरचश्मो नूर मुहम्मद अची वियो। हिन वटि नूर नबूवत बि आहे, नूर हिदायत बि आहे, नूर मारिफत बि आहे, नूर इख़लाक़ बि आहे, ज़ाहिर जो नूर, बातिन जो नूर, क़ल्ब जो नूर, रूह जो नूर, मुहम्मद सरापा नूर ही नूर। पर अकेलो न आयो आहे, नूरन वाह हिते वाह जोड़े थो, ॿिनि शयुनि खे पाण में मिलाए थो। जीअं मां पहिरीं मिसाल ॾिनो त क़िबला साईं रहमतपुर शरीफ़ का अकेला न आया आहिनि, साईं जन बि आया ऐं साईं जन सां शहज़ादा बि आया। अलाह फरमाए थो त मुंहिंजो हबीब अकेलो न आयो आहे, नूरुन व किताबुम मुबीन, पाण सां गॾु हिकु रोशन किताब बि खणी आयो, चिट्टो पथरो हक़ खे वाज़े करण वारो उहो किताब बि खणी आयो आहे। जंहिं हिन किताब खे सीने सां लाथो अंधारा ख़तम थी वेंदा, हिदायत वारियूं राहूं रोशन थी वेंदियूं। इन नूर में, इन किताब मुबीन जी रोशनी में जेको अची वियो उनजे लाइ ॿई जहान मोचारा थी विया। अलाह करीम असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सची मुहबत ॾे, सचो इश्क ॾे, हुज़ूर जे मीलाद जो ख़ुशियूं वॼाए मल्हायो, ख़ुशीअ सां मल्हायो, हुज़ूर जे मीलाद जी ख़ुशी खे बिदअत सम्झण ऐं चवण वारनि जे ॻाल्हियुनि ते तवजा न कयो। असां चऊं त असीं मीलाद मल्हाईंदासीं, ख़ुशीअ सां मल्हाईंदासीं, ऐं मीलाद असां सुन्नी जी असांजी पहचान आहे, मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाइण। अलाह करीम दिल शाम शार असां सभिनी खे मदीने वारे साईं जी सची मोहबत ॾे, हुज़ूर जे मीलाद मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए।